बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह नवैतु सुन्नतुल एतकाफ। हज़रत शेख हुसैन बिन अहमद अवाज़ बिसाती रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा मूं अल्लाह पाक खां ही दुआ कई त या अल्लाह पाक मां ख्वाब में अबू सालिह मुअज़्ज़िन रहमतुल्लाह अलैह के ॾिसणु चाहियां थो। मुंहिंजी दुआ क़बूल थी ऐं मूं ख्वाब में उन्हनि खे चङी हालत में ॾिसी करे पुछियो, ए अबू सालिह अवां कीअं आहियो? फरमायो, ए अबुल हसन, जेकॾहिं सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी ते दुरूद शरीफ जी कसरत न कयां हा त मां हलाक यानी बर्बाद थी वञा। ज़ाते वाला पे बार बार दुरूद, बार बार और बेशुमार दुरूद, बैठते उठते जागते सोते वो इलाही मेरा शियार दुरूद। सल्लु अलल हबीब। हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह अखबारुल अखयार में लिखन था, एक बुजुर्ग रहमतुल्लाह अलैह ख्वाब में अल्लाह पाक के प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ियारत कई त अर्ज़ कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दुआ कयो त मूंखे क़ुरान करीम ऐं अवां जी सुन्नत ते मौत अचे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, ईअं ई थिए थो, छो न थिए? अवां जो शेख अब्दुल कादिर आहे। वो बुजुर्ग फरमाए थो, मूं प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां 3 भेरा उहा ई दरख़्वास्त कई। पाण सगोरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर भेरे उहो ई इरशाद फरमायो, ईअं ई थिए थो ऐं छो न थिए जो तव्हांजो शेख अब्दुल कादिर आहे। सुभान अल्लाह। गौस पाक जी मोहब्बत ऐं उनजे सिलसिले में दाख़िल थियणु, गौस पाक जो मुरीद थियणु ज़बरदस्त फज़ीलत रखे थो। ये आशिक़ान गौस आज़म असांजे प्यारे प्यारे मुर्शद शहनशाह बगदाद हुज़ूर गौस पाक रहमतुल्लाह अलैह जी वॾी शान आहे ऐं संदसि जे सदके खेनि मुरीदनि ऐं मुहब्बीन यानी मुहब्बत करण वारनि खे बि बरकतूं नसीब थींदियूं आहिनि। ऐं छो न थियनि जो आका जी फज़ीलत खां ग़ुलाम में बि ख़ूबियूं अची वेंदियूं आहिनि। अल्लाह पाक असांखे मरण घड़ी ताईं गौस पाक जी ग़ुलामी ते इस्तक़ामत इनायत फरमाए ऐं क़यामत में बि गौस पाक जी ग़ुलामी में उथारे। ख़लीफ़ा आला हज़रत मदाहुल हबीब मौलाना जमीलुर रहमान रहमतुल्लाह अलैह लिखन था, निदा देगा मुनादी हशर में यूं कादरियों को, किधर है कादरी कर ले निज़ारा गौसे आज़म का। सल्लु अलल हबीब। हदीस पाक के मशहूर किताब बुखारी शरीफ में सहाबी रसूल हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत आहे, हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे, अल्लाह पाक जॾहिं कंहिं बाने सां मुहबत कंदो आहे त हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम खे फरमाईंदो आहे त मां फलाणे सां मुहबत कयां थो, तंहिं करे त तूं बि उन सां मुहबत कर। जीअं त हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम उन सां मुहबत कंदा आहिनि, पोइ हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम आसमानी मखलूक में ऐलान कंदे चवंदा आहिनि त अल्लाह पाक फलाणे सां मुहबत करे थो, तंहिं करे तव्हां बि उन सां मुहबत करियो। सो आसमान वारा बि उन सां मुहबत करणु लॻंदा आहिनि। पोइ ज़मीन वारनि में उन जे लाइ मक़बूलियत रखी वेंदी आहे। ये आशिक़ानी गौस आज़म हिन मां मालूम थियो त सालिह मुअमिननि ऐं कामिल वलियनि जी आम मक़बूलियत उन जी महबूबियत यानी अल्लाह पाक जी पसंदीदा हुजण जी दलील आहे। जीअं त हुज़ूर गौस आज़म ख्वाजा गरीब नवाज़ दाता गंज बख्श अली हजवेरी ऐं ॿियनि मशहूर व मरूफ़ औलिया कराम रहमतुल्लाह अलैहिम जी आम मक़बूलियत आहे, छो त उन्हनि खे दुनिया मां पर्दो मटाईंदे सदियूं गुज़री वियूं आहिनि।
पर माण्हुनि जे दिलनि में संदन मुहबत अॼु बि मौजूदु आहे ऐं उन मां उहो बि मालूम थियो त वलीअ जी हिकु अलामत उहा बि आहे त ख़लक़त यानी मख़लूक उनखे वली चए ऐं उनजी तरफ़ कुदरती तौर ते दिलि राग़िब थिए। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था कुदरती तौर इंसाननि जे वाता उन्हनि जे लाइ ही अल्फाज़ निकिरणु लॻंदा आहिनि रहमतुल्लाह अलैह या रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं माण्हुनि जूं दिलियूं अॻु ख़ुदि उन्हनि ॾांहुं छिकिजी वेंदियूं आहिनि। दिलनि जी कुदरती कशिश महबूबियत इलाही जी दलील आहे। ॾिसो हुज़ूर गौसे पाक ख्वाजा अजमेरी जहिड़नि बुज़ुर्गनि खे असां ॾिठो नाहे पर सभिनी खे उन्हनि खां दिली मुहबत आहे। हीअ ग़ैबी ऐं कुदरती मुहबत आहे। इमाम इश्क़ व मुहबत आशिक़ गौसे आज़म मुंहिंजा आला हज़रत रहमतुल्लाह अलैह बारगाह गौसे आज़म में अर्ज़ कनि था कुजियाँ दिल की खुदा ने तुझे दे दी ऐसी कर कि ये सीना हो मोहब्बत का खजीना तेरा। शरह कलाम रज़ा आला हज़रत रहमतुल्लाह अलैह बारगाह गौसियत में अर्ज़ करे रहिया आहिनि यानी या गौस पाक अल्लाह पाक अव्हां खे मखलूक जे दिलनि जूं चाबियूं अता फरमायूं आहिनि त मुंहिंजो सीनो खोले करे उन में पंहिंजी मोहब्बत विझी छॾियो जो उहो अव्हां जी मोहब्बत जो खज़ीनो बणिजी वञे। सल्लल्लाहु अलैहि हबीब आशिक़ान गौसे आज़म असांजे मुर्शद गौस पाक सां अवाम त अवाम वॾा वॾा औलिया कराम बेअक़ीदत मंदीअ जो इज़हार कंदा आया आहिनि छो त खेनि वलियनि जा सरदार शहनशाह बगदाद आहिनि। शेख आरिफ बिल्ला अबू इसहाक़ इब्राहिम बिन महमूद रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मूं पंहिंजे मुर्शद इमाम अबू अब्दुल्ला बताई खे उहो फरमाईंदे ॿुधो मां हुज़ूर गौस पाक रहमतुल्लाह अलैह जे मुबारक ज़माने में हज़रत सैयदी अहमद रिफ़ाई रहमतुल्लाह अलैह वटि कुझु रहियसि। हिकु ॾींहुं शेख अहमद रहमतुल्लाह अलैह मूंखे फरमायो असांखे हज़रत शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जूं कुझु ख़ूबियूं ॿुधायो। मूं कुझु फ़ज़ाइल बयानु कया। उन दौरान हिकु शख़्स आयो ऐं उन हज़रत शेख अहमद रिफ़ाई रहमतुल्लाह अलैह ॾांहुं इशारो करे मूंखे चयो उनजी यानी मुंहिंजे शेख अहमद रिफ़ाई रहमतुल्लाह अलैह खां अलावा असांजे साम्हूं कंहिंजी फज़ीलत बयानु न कयो। उहो ॿुधंदे हज़रत सैयद अहमद रिफ़ाई रहमतुल्लाह अलैह नाराज़ थी करे जलाल भरियल निगाहुनि सां उनखे ॾिठो। पोइ हज़रत सैयद अहमद रिफ़ाई रहमतुल्लाह अलैह फरमायो शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जूं ख़ूबियूं ऐं फज़ीलतूं केरु बयानु करे सघे थो। शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे रुतबे खे औलिया कराम रहमतुल्लाह अलैह मां केरु थो पहुची सघे। तमामु वलियनि में संदन मक़ाम निहायत आला आहे। वधीक शेख सैयद अहमद रिफ़ाई रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था शरीयत जो दरिया संदन साॼे हथ में आहे ऐं हक़ीक़त जो दरिया संदन खाॿे हथ में आहे। जंहिंमां चाहिनि पाणी पीअनि। असांजे हिन वक़्त में शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जो को सानी यानी उन्हनि जी बराबरी जो नाहे। हज़रत इमाम अबू अब्दुल्ला रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था हिकु ॾींहुं मूं हज़रत शेख अहमद रिफ़ाई रहमतुल्लाह अलैह खे पंहिंजे भाणेजनि ऐं मुरीदनि खे वसियत कंदे ॿुधो त हिकु शख़्स बगदाद शरीफ़ वञण जे इरादे सां आयो। पाण रहमतुल्लाह अलैह फरमायूं जॾहिं बगदाद शरीफ़ पहुचो त शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जेकॾहिं दुनिया में तशरीफ़ फरमा हुजनि त उन्हनि जी ज़ियारत ऐं जेकॾहिं पर्दो मटाए विया हुजनि त संदन जेकॾहिं दुनिया में तशरीफ़ फरमा हुजनि त उन्हनि जी ज़ियारत ऐं जेकॾहिं पर्दो मटाए विया हुजनि त संदन मज़ार शरीफ़ जी ज़ियारत खां पहिरियां को कमु न कजो। पोइ फरमायो उन ते हसरत आहे जंहिंखे शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जो दीदार न मिलियो। आशिक़ान गौसे आज़म हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह ऐं ॿियनि औलिया कराम रहमतुल्लाह अलैहिम जी मुहबत ते इस्तक़ामत माणण ऐं उन्हनि औलिया अल्लाह जे फैज़ान जी ख़ैरात माणण जे लाइ आशिक़ान रसूल जे सुन्नतनि भरी तहरीक दावत इस्लामी जे दीनी माहौल खां हर दम वाबस्ता रहो। हर महीने पाबंदीअ सां थी सघे त यारी शरीफ़ जी नियाज़ बे ॾियारियो।
ऐं उन जूं बरकतूं हासिल कयो। हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैहि जी मुहबत दिल में वधाइण जे लाइ हिकु मदनी बहार अर्ज़ु कयां थो। सल्लल्लाहु अलैहि हबीब। हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैहि जी वॾे साहिबज़ादे हज़रत शेख सैयद अब्दुल रज़ाक़ क़ादरी रहमतुल्लाह अलैहि जो बयानु आहे त जॾहिं मुंहिंजा वालिद साहब मशहूरु थी विया त संदन हज अदा कयो। उन हज जी आमद वक़्त में मां संदन सवारीअ जी वाग पकड़ींदो हुअसि। जॾहिं असां बगदाद जे ॾखण वारे पासे में मौजूदु शहर में पहुतासीं त पाण रहमतुल्लाह अलैहि फरमायूं त हिते सभ खां ग़रीब घर जी तलाश करियो। सो असां हिकु वीरानो ॾिठो जंहिंमें पशम उन जो हिकु खीमो हो, उन में हिकु पोढ़ो, हिकु पोढ़ी ऐं हिकु छोकिरी हुई। पाण उन पोढ़ीअ खां इजाज़त वरिती ऐं साथियुनि सां गॾु उन वीरानीअ में तरसिया। उन शहर जा मशाइख ऐं रईस ऐं अमीर संदन ख़िदमत में आया ऐं दरख़्वास्त कई त अवां असांजे ग़रीब खाननि में या कंहिं ॿी सुठे घर में हलो, पर पाण मंज़ूर न कयूं। उन शहर जे हाकिम संदन लाइ काफ़ी गऊं बकरियूं, खाधो, सोन चांदी ऐं सामान मोकिलियो ऐं सफ़र जे लाइ सवारियूं बि मोकिलियूं ऐं माण्हू हर तरफ़ खां संदन ख़िदमत में हाज़िर थिया। पाण पंहिंजे साथियुनि खे फरमायो त हिन तमामु सामान मां मूं पंहिंजो हिसो हिन घर वारनि खे बख़्शे छॾियो। हीअ ॿुधी उन्हनि चयो त असां बि पंहिंजो हिसो बख़्शे छॾियो। अहिड़ीअ तरह उहो तमामु माल उन पोढ़ीअ ऐं छोकिरीअ खे ॾिनो वियो। राति जो पाण उते रहिया ऐं सुबुह जो रवाना थिया। पाण रहमतुल्लाह अलैहि जा साहिबज़ादा फरमाइनि था कई सालनि खां पोइ उन शहर मां मुंहिंजो गुज़रण थियो। छा ॾिसां थो त हू पोढ़ो उते जे रहवासियुनि में सभ खां वधीक मालदार आहे। उन मूंखे चयो त हीउ सभु कुझु उन राति जी बरकत आहे जॾहिं गौस पाक असां वटि तशरीफ़ खणी आया हुआ ऐं असांखे नवाज़ियो हो। सुभान अल्लाह, मुंहिंजा पीरो मुर्शद ग़रीबनि खे पहिरियां नवाज़ियो, पर असांजी तवजह मालदारनि जी तरफ़ वधीक ऐं ग़रीबनि जी तरफ़ घटि हूंदी आहे। अफ़सोस। सल्लल्लाहु अलैहि हबीब। गौसुल आज़म जी निस्बत सां गौसे आज़म जो 8 करामत। हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था करामतनि जे लिहाज़ खां औलिया कराम अलैहिस्सलाम मां को बि हुज़ूर गौस पाक जे मते मुक़ाबिल नाहे। एसिताईं जो कुझु बुज़ुर्गनि फरमायो हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैहि जे करामतनि जो हाल मोतियनि जी लड़ी जीअं आहे जो जॾहिं टुटंदी आहे त हिकु हिकु थी करे मोती किरंदा आहिनि। पिणु संदन करामतूं अदादो शुमार खां वधीक आहिनि। हिकु औरत सरकार बगदाद हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैहि जिन जी ख़िदमत में उहो चई पंहिंजो पुटु छॾे वई त हीअ अव्हां सां मुहबत कंदो आहे, हिन जी तरबियत फरमायो। पाण रहमतुल्लाह अलैहि उनखे क़बूल फरमाए मुजाहिदीअ में लॻाए छॾियो। हिकु ॾींहुं उनजी माउ आई, ॾिठाई त छोकिरो बुख ऐं राति जो मुसलसिल जाॻण सबबु कमज़ोर ऐं फिको थी वियो आहे ऐं जव जी मानी खाई रहियो आहे। जॾहिं औरत गौस पाक रहमतुल्लाह अलैहि वटि हाज़िर थी त ॾिठाई त पाण रहमतुल्लाह अलैहि जिन जे साम्हूं हिकु थाम में मुर्गीअ जूं हॾियूं रखियल आहिनि जंहिंखे गौस पाक रहमतुल्लाह अलैहि जिन तनावुल फरमायो हो। उन औरत अर्ज़ु कयो या गौस आज़म रहमतुल्लाह अलैहि अवां पाण त मुर्गी खाओ ऐं मुंहिंजो बच्चो जव जी मानी। हीअ ॿुधी गौस पाक रहमतुल्लाह अलैहि जिन पंहिंजो हथु मुबारक उन हॾियुनि ते रखियो ऐं फरमायाऊं अल्लाह पाक जे हुकम सां ज़िंदा थी वञ जेको बोसीदा हॾियुनि खे ज़िंदा फरमाईंदो।
उहो फरमाइण हुयो ऐं मुर्गी फौरन ज़िंदा सही सलामत उथी करे आवाज़ करण लॻी। गौसे पाक रहमतुल्लाह अलैह जिन फरमायो जॾहिं तुंहिंजो पुटु हिन दर्जे ते पहुची वेंदो त जेको चाहींदो खाईंदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी गौस पाक ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदके असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाहि ख़ातमिन नबिय्यीन। नंबर 2 शेख अब्दुल अब्बास अहमद करशी बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था हिकु भेरे बगदाद में दुकार पियो हो। मूं पंहिंजी मोहताजी ऐं कसरत अयाल घणनि बार बचनि जी शिकायत बारगाह गौसियत में कई त गौसे समदानी कुतुब रब्बानी हज़रत सैयदना शेख अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह मुंहिंजे लाइ हिकु वाइपा हिकु मख़सूस पैमानो कणक जो कढियऊं ऐं मूंखे फरमायूं त हिन खे हिकु ॿोरीअ में विझी उनजो मुंहुं बंदि करे छॾियो ऐं हिकु पासे खां खोले कढंदा रहिजो ऐं पीही खाईंदा रहिजो पर उनजो मुंहुं हरगिज़ न खोलिजो। शेख अब्दुल अब्बास रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त असां उन ॿोरीअ मां 5 सालनि ताईं कणक कढे खाईंदा रहियासीं। पोइ हिकु ॾींहुं मुंहिंजी घरवारी उनजो मुंहुं खोले छॾियो त उहा 7 ॾींहंनि में ख़तमु थी वई। पोइ मूं हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में उहा ॻाल्हि अर्ज़ु कई त पाण रहमतुल्लाह अलैह जिन इरशाद फरमायाऊं जेकॾहिं तव्हां उनखे छॾे ॾियो हा ऐं उनजो मुंहुं न खोलियो हा त पंहिंजे मरण ताईं उन मां खाईंदा रहो हा, यानी उहा कणक ख़तमु न थी आहे। नंबर 3 हज़रत शेख इस्माइल बिन अली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था हज़रत शेख अली बिन हेतमी रहमतुल्लाह अलैह जॾहिं बीमार थींदा हुआ त कॾहिं कॾहिं मुंहिंजी ज़मीन ॾांहुं तशरीफ़ खणी ईंदा हुआ ऐं उते कई ॾींहं गुज़ारींदा हुआ। हिकु भेरे संदन हिते ई बीमार थी पिया त उन्हनि वटि गौसे समदानी कुतुब रब्बानी शेख अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह बगदाद खां अयादत जे लाइ तशरीफ़ फरमा थिया। इहे ॿई औलिया कराम रहमतुल्लाह अलैह मुंहिंजी ज़मीन ते गॾु थिया। हेसि ताईं जो खजीअ जा वण हुआ जेके 4 सालनि खां ख़ुश्क हुआ ऐं उन्हनि ते मेवो न लॻंदो हो। असां उन्हनि वणनि खे टपण जो इरादो कयो हो त हज़रत शेख अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह उन मां हिकु वण जे हेठियां विज़ू कयो ऐं ॿिए जे हेठियां 2 नफ़िल अदा कयऊं। ॾिसंदे ॿई वण सावा थी विया, उन्हनि जा पन फुटणु शुरू थी विया ऐं उन ई हफ़्ते में उन्हनि खे मेवो लॻी वियो। जॾहिं त उहो खजीअनि जे मेवे जो मौसम न हुयो। मूं पंहिंजी ज़मीन मां कुझु खजियूं खणी पाण रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में हाज़िर कयूं त पाण रहमतुल्लाह अलैह उन मां खाधियूं ऐं मूंखे फरमायूं अल्लाह पाक तुंहिंजी ज़मीन तुंहिंजे दिरहम तुंहिंजे साह मख़सूस पैमाने ऐं तुंहिंजे जानवरनि जे खीर में बरकत ॾिए। हज़रत शेख इस्माइल बिन अली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मुंहिंजी ज़मीन में उन साल जी मिक़दार खां 2 खां 4 भेरा वधीक फसल पैदा थियणु शुरू थियो। हाणे मुंहिंजो हाल हीअ आहे त जॾहिं मां 1 दिरहम ख़र्च कंदो आहियां त उन सां मूं वटि 2 खां 3 भेरा वधीक माल अची वेंदो आहे। ऐं जॾहिं मां कणक जूं 100 बोरियूं कंहिं घर में रखंदो आहियां पोइ उन मां 50 बोरियूं ख़र्च करे छॾींदो आहियां ऐं बाक़ियुनि खे ॾिसंदो आहियां त 100 बोरियूं मौजूदु हूंदियूं आहिनि। मुंहिंजा जानवर एतिरे क़दुरु बचा ॾियनि था जो मां उन्हनि जी ॻणप विसरी वेंदी आहे। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदके असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। नंबर 4 मुंहिंजा मुर्शिद शहनशाह बगदाद हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह जे मुबारक ज़माने में हिकु बुज़ुर्ग सैयद अब्दुल रहमान हिकु ॾींहुं मिंबर ते वेही फरमायो मां वलियनि में ईअं आहियां जीअं पखियुनि में काज़ सभिनी खां ऊची ॻीचीअ वारो पखी। उते हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह जो हिकु मुरीद हज़रत सैयद अहमद रहमतुल्लाह अलैह बि तशरीफ़ फरमा हुयो। उनखे उहा ॻाल्हि न वणी
जो उन गौस पाक ते पाण खे फज़ीलत ॾिनी सो उन्हनि गोदड़ीअ यानी फ़क़ीरनि जो उहो जुबो जंहिंमें खोड़ चतियूं लॻल हूंदियूं आहिनि लाहे उछले छॾियो। हज़रत सैयदी अब्दुल रहमान खेसि मथे खां पेरनि ताईं ऐं पेरनि खां मथे ताईं ॾिसणु लॻा, मतिलबु त केतिरा ई भेरा निगाह वधी ऐं चुप थी विया। माण्हुनि सैयदी अब्दुल रहमान रहमतुल्लाह अलैह खां उनजो सबबु पुछो त फरमायो मूं संदसि जिस्म खे ॾिठो त जिस्म जो हर लहू रहमत इलाहीअ खां ख़ाली न आहे। पोइ उनखे फरमायो गोदड़ी पाए छॾियो। गौस पाक रहमतुल्लाह अलैह जे मुरीद फरमायो फ़क़ीर जंहिं कपिड़े खे लाहे छॾींदो आहे ॿीहर लाहे पाईंदो। संदसि घर 12 ॾींहं जे फ़ासिले ते हुयो। पंहिंजी घरवारीअ खे आवाज़ु ॾिनाई फ़ातिमा मुंहिंजा कपिड़ा ॾियो। घरवारी हथ वधाए खेसि कपिड़ा ॾिना ऐं उन हथ वधाए कपिड़ा वठी पाए छॾिया। सैयदी अब्दुल रहमान रहमतुल्लाह अलैह पुछो कंहिंजा मुरीद आहियो? फरमायो हुज़ूर गौसे आज़म रहमतुल्लाह अलैह जो ग़ुलाम आहियां। हज़रत अब्दुल रहमान रहमतुल्लाह अलैह पंहिंजे जिन मुरीदनि खे बगदाद शरीफ़ मोकिलियो त गौस पाक खे वञी अर्ज़ु कयो 12 सालनि खां क़ुर्बे इलाही में हाज़िर थींदो आहियां, अव्हांखे न ईंदे ॾिठो आहे न वेंदे। ही ॿई मुरीद हितां खां हलिया। होॾां हुज़ूर गौसे आज़म रहमतुल्लाह अलैह पंहिंजे ॿिनि मुरीदनि खे इरशाद फरमायो तफ़सून जो वञो। रस्ते में शेख अब्दुल रहमान रहमतुल्लाह अलैह जा 2 माण्हू मिलंदा, उन्हनि खे वापसि वठी वञो। ऐं शेख अब्दुल रहमान रहमतुल्लाह अलैह खे जवाबु ॾियो त जेको सहन में आहे उहो मैदान वारे खे कीअं थो ॾिसी सघे ऐं जेको मैदान में आहे उहो उन खां अंदरि वारे खे कीअं थो ॾिसी सघे ऐं जेको उन खां बि अंदरि ख़ासि जॻह में हुजे मां उन ख़ासि मक़ाम में आहियां। ऐं उनजी निशानी उहा आहे त फलाणी राति 12,000 वलियनि खे लिबास अता थिया। यादि कर तोखे जेको लिबास मिलियो हुयो उहो सब्ज़ रंग जो हुयो ऐं उन ते सोन सां कुल हू अल्लाह लिखियल हो। उहो ॿुधी करे हज़रत अब्दुल रहमान रहमतुल्लाह अलैह मथो झुकाए छॾियो ऐं फरमायो शेख अब्दुल क़ादिर रहमतुल्लाह अलैह सच फरमायो ऐं उहो वक़्त जो बादशाह आहे। शेख अब्दुल अब्बास खिज़र रहमतुल्लाह अलैह बयान कनि था त हिकु राति असां बगदाद में सैयदना शेख मुहियुद्दीन अब्दुल क़ादिर रहमतुल्लाह अलैह जे मदरसे में हुआसीं। हिकु ख़लीफ़ो संदनि जी ख़िदमत में आयो ऐं सलाम खां पोइ अर्ज़ु कयो त मूंखे कुझु नसीहत फरमायो ऐं माल व ज़र जूं 10 थेलियूं पेश कयूं। जंहिंखे ख़ादिम खणी बीठो हो पाण रहमतुल्लाह अलैह फरमायो मूंखे उन्हनि थेलियुनि जी ज़रूरत नाहे, पर ख़लीफ़े वापसि वठण खां इनकार कयो ऐं पाण रहमतुल्लाह अलैह ते ज़ोर भरियो। पाण हिकु थेली पंहिंजे साॼे हथ में खईं, ॿी खाॿे हथ में ऐं ॿिन्ही खे दॿाए न पूड़ियो त उन मां रतु वहणु लॻो। पोइ पाण उन ते ख़लीफ़े खे फरमायो छा तूं अलाह पाक खां हया नथो करी जो माण्हुनि जो रतु खणी मूं वटि आयो आहीं? हीउ ॿुधी हू बेहोश थी वियो। प्यारा इस्लामी भाइरो, अलाह वारनि खे दुनियावी माल ऐं दौलत जी ख़्वाहिश नाहे हूंदी। दुनियावी माल ऐं दौलत त ॼण उन्हनि जे हथ जी मेर हूंदी आहे। हू मिटीअ जे ढेर खे हुकुम फरमाए त उहो सोन जो बणिजी वञे। बल्कि हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह त सब्र वारी नायत जी तरग़ीब ॾींदे इरशाद फरमाइनि था तव्हांजी भॼ डुक खां विरहायल रिज़्क़ में वधीक न मिलंदो ऐं तव्हांजी किनाअत जे करे घटि न मिलंदो। उन ई करे जेको मिले उन ते राज़ी रहो। सल्लू अलल हबीब।